ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। ॿ दोस्त हुआ, इंजीनियरिंग में पढ़ंदा हुआ, 3rd ईयर में करे। त रिज़ल्ट जो ॾींहुं अचे थो त हिकिड़े जो पीउ पंहिंजे पुट खे चए थो, हल मूंसां थोरो मूंखे कमु आहे, कार खणी करे हल, असां 2-3 कलाक पंहिंजो कमु लाहे था अचूं कर। चएसि ठीकु आहे पप्पा, काई ॻाल्हि कोन्हे कर। पंहिंजे दोस्त खे फ़ोन थो करे, चए थो यार अॼु रिज़ल्ट थियो आहे ऐं मां पंहिंजे पीउ सां गॾु हूंदुसि, तूं मूंखे महिरबानी करे पका करे फ़ोन न कजांइ रिज़ल्ट जे बारे में, थोरो आइडिया सां ॻाल्हाइजांइ। चई कीअं ॻाल्हायां, ॿुधाए। चई ॾिस, फुल पास त मां थियण वारो कोन आहियां, मूंखे ख़बर आहे त अगरि मां हिकु सब्जेक्ट में फेल आहियां त चइजांइ गुड मॉर्निंग टू यू। अगरि ॿिनि में फेल आहियां त फेल थियो आहियां त चइजांइ गुड मॉर्निंग टू यू एंड टू योर डैड। ऐं अगरि 3 में फेल थियो आहियां चइजांइ गुड मॉर्निंग टू यू, गुड मॉर्निंग टू योर फादर, गुड मॉर्निंग टू योर मदर। सम्झी इहा ॻाल्हि खे? चई हा सम्झी काई ॻाल्हि कोन्हे। चई कार खणी निकिरनि था, 1-2 कलाक थोरो कमु अञा वञनि था, कार हले पई, हुन दोस्त जो फ़ोन थो अचे त हीउ स्पीकर ते फ़ोन थो रखे छॾाणु। हाणे पीउ चएसि थो फ़ोन खण भई, तुंहिंजो दोस्त जो फ़ोन आहे, ॾिसूं छा आहे, हुनखे बि ख़बर रिज़ल्ट आहे करे। त चए हा पप्पा ॻाल्हायांसि थो, फ़ोन करे सोचे थो, हा ॿुधाए भई सभु ठीकु आहे, कीअं थियो? चई गुड मॉर्निंग टू यू, गुड मॉर्निंग टू योर फादर, गुड मॉर्निंग टू योर मदर, गुड मॉर्निंग टू योर सिस्टर, गुड मॉर्निंग टू योर ग्रैंड मदर, गुड मॉर्निंग टू योर ग्रैंड फादर। ॿियो बि केरु आहे त ॿुधाए, सभिनी खे गुड मॉर्निंग ॾेई छॾियां। चओ साईं राम।